प्यारी साथ संगत, एक कृष्णम सर्वदेवा। भगवान श्री कृष्ण की स्तुति करे, सत्संग की शुरुआत कयूं ता सभिनी जो स्वागत आहे। श्रीमद भगवत गीता तंहिं असां सत्संग ॿुधी रहिया आहियूं सिंधी ॿोलीअ में। 18 अध्याय हली रहियो आहे, जंहिंमें असां ॿुधोसीं 48 नंबर श्लोक ताईं। कृष्ण भगवान स्वधर्म, सहज कर्म, विहित कर्म इन्हनि जी महिमा ॿुधाई कि स्वकर्म माण्हू करे, सहज कर्म करे, स्वधर्म अपनाए। जेको असांजो स्वभाव हुजे उन सां संबंधित कर्म करणु खपे। पंहिंजे स्वभाव जे विपरीत वञण खे चइबो आहे पर धर्म, ॿिए जो स्वभाव स्वीकार करणु। त स्वधर्म, सहज कर्म, स्वकर्म, नियत कर्म, स्वभाव ज कर्म, स्वभाव नियत कर्म, ये सब हिकु ई आहिनि। मतलब जेको असांजे लाइ नियत कर्म आहे, परमात्मा निश्चित कयो आहे, उहो सहज थींदो असां खां। उनमें परिश्रम न लॻंदो, उनमें काई कठिनाई महसूस न थींदी। इहा सुठी ॻाल्हि आहे। विहित कर्म जेके थींदा आहिनि, जेके करणु खपनि, शास्त्र भी आज्ञा कनि था, उहे कर्म करण में कॾहिं भी कठिनाई न थींदी आहे। बल्कि निषिद्ध कर्म करण में असांखे विपरीत वञणो पवंदो आहे। पर तॾहिं भी अॼु जो इंसान निषिद्ध कर्म करे उनखे सहजता तो समझे, निषिद्ध कर्मनि खे सहजता समझे तो, स्वतंत्रता। जीअं हींअर थोड़ी देर पहिरियों टीवी ते हिकु बहस पई हले, सब मायूं हुयूं उन बहस में। 6 मायूं हुयूं त 5 हिक तरफ़ हुयूं, रुगो हिक हुई उन तरफ़। ॻाल्हि इहा हुई कि मुद्दो इहो हो कि स्त्रीअ खे फाटल कपिड़ा पाइण खपनि या न पाइण खपनि। इहा हले पई बहस। फाटल माना जीन्स जेका गोॾनि तां फाटल हूंदी आहे। त 5 चवनि पयूं केरु असांखे रोकींदो पाइण खां। ऐं जेका हिक चए पई भाई इहो विहित कर्म आहे, शास्त्रनि जे हिसाब सां मां ॻाल्हायां थी, देश जी परंपरा जे हिसाब सां, समाज जे हिसाब सां। त उन हिक खे पिया चवनि तूं केरु थींदी, असां कुझु भी पायूं। त हिन सां ई पतो पइजी थो वञे कि 6 मां 5 खे आज़ादी खपे, स्वतंत्रता खपे। पर निषिद्ध कर्म करण में उनजो सहज कर्म भी कान्हे। पर हिकु अलाए कहिड़ी चाहना स्त्रीअ खे आहे कि मां ईअं कंदसि त अलाए छा मिलंदो उनखे। हिनखे स्वतंत्रता थी चवनि कि असां कीअं भी घुमूं, कीअं भी फिरूं, ऐं पोइ अगरि कोई असां ते हमलो करे त उहा सुरक्षा भी तव्हां कयो। इहो थी चाहिनि न। वैसा कुछ भी कयूं ऐं कुछ थिए त सुरक्षा भी ॾियो वरी असांखे। त चाहिनि छा थियूं, खुद खे ख़बर कान्हे। इहा दरअसल वामपंथी सोच आहे। वामपंथ हली रहियो आहे पंहिंजे देश में, उल्टी सोच कि धर्म खे कोन्हे मञणो, शास्त्रनि खे कोन्हे मञणो, सभी नीतिअ खे कोन्हे मञणो, सामाजिक मर्यादाउनि खे कोन्हे मञणो, जेको मन में अचे कंदासीं। त उन्हनि खे खपनि घुमण फिरण, थोड़ी देर जा सुख, थोड़ी देर जो एंजॉयमेंट। वो निषिद्ध कर्म आहे। उन निषिद्ध कर्म करण में ही उन्हनि जो स्वधर्म नष्ट तो थी वञे। पर अगर सच में माण्हू आनंद चाहे तो त विहित कर्मनि में ही सरलता पूर्वक लगी सके तो। जेको उनजो स्वभाव आहे, हर कंहिंजो अलॻि अलॻि स्वभाव आहे, हर कंहिंजे लाइ अलॻि अलॻि उहो आहे।
हाणे हिकु अधु अहिड़ा बि हूंदा जंहिंजो स्वभाव हूंदो ईअं घुमण, फॉरेन में जीअं घुमंदियूं आहिनि त उनजो स्वभाव हूंदो, उन्हनि को साहिब करे न कंदियूं हूंदियूं, पर ही त साहिब करे थियूं कनि न, देखा देखी, त हिननि जो सहज कर्म कान्हे इहो। असांजो जेको सहज कर्म आहे, जेको स्वाभाविक आहे, उन अनुसार रस्तो चुनो, उन अनुसार पंहिंजी राह पकड़ियो। कृष्ण भगवान इहो ई ॿुधायो कि दोष युक्त हुअण ते भी सहज कर्म जो त्याग न करणु खपे। सहज कर्म, छो त धुएं में अग्नि जी भांति सभु कर्म कंहिं न कंहिं दोष सां युक्त आहिनि। धुएं में अग्नीअ में धुओं हूंदो आहे, इहो दोष आहे। तीअं सुठनि कमनि में भी सहज कर्मनि में अगरि दोष हुजे त कोई दोष कान्हे। ब्राह्मण जे कम में भी दोष आहे, क्षत्रिय जे कमनि में भी दोष आहे, वैश्य जे कमनि में भी दोष आहे। दोष इहो आहे कि माण्हू पंहिंजो धर्म छॾे ॿिए जे धर्म खे जेॾी महिल स्वीकार थो करे, पंहिंजो स्वभाव छॾे ॿिए जो चकाचौंध ॾिसी उहो कमु करण जी कोशिश थो करे, पोइ उनमें उहो सफल न वेंदो, सुहंदो कोन, उहो कम खे ख़राब करे छॾींदो। हिकिड़ो व्यापारी अगरि संत ठही वञे त उहो आश्रम खे घर ठाहे छॾींदो, परिवार ठाहे छॾींदो आश्रम खे। ऐं जेको स्वभाव सां संत आहे उनखे घर वसायो वञे त घर खे भी मंदिर ठाहे छॾींदो। उहो जिते वेंदो पंहिंजो स्वभाव अनुसार ई कमु कंदो। राजा अगरि क्षत्रिय हूंदो त देश जी प्रजा जी रक्षा कंदो, शूद्र हूंदो त देश जो बेड़ो ॿोड़ींदो, यथा राजा तथा प्रजा। ब्राह्मण हूंदो त उन अनुसार हलाईंदो, धर्म वधंदो देश में। ऐं अगरि व्यापारी हूंदो त उहो वधाईंदो, इकोनॉमी वधाईंदो। ऐं इहो थी रहियो आहे। कलयुग कोई भी किथे भी कंहिं भी क्षेत्र में हलियो थो वञे। असां घणेई ॾिठा आहिनि अहिड़ा उदाहरण। सिंधी समाज में हिकु परंपरा आहे कि जेके संत शादी न कंदा आहिनि पोइ उन्हनि खे उन संत जा शिष्य सिख शेवक पंहिंजो पुटु ॾींदा आहिनि, पुटु उनखे ॾींदा आहिनि। ऐं संत इन करे उनखे ॾींदा आहिनि कि उहो संत शर्त रखंदो अथनि कि तव्हांखे अगरि औलाद खपे त तव्हांखे थींदव, पर पहिरियों पुटु या ॿियो असांखे ॾींदा तव्हां। हू जॾहिं हा कंदा हुआ ऐं पोइ उन्हनि खे संतान थींदी हुई त ॾींदा हुआ पंहिंजे गुरूअ खे। ऐं गुरु छा कंदो, उनखे पंहिंजो वारिस खपे गद्दी संभालण लाइ। त इन परंपरा में कॾहिं उन गुरूअ खे जेको ॿार मिले पियो, कॾहिं वैश्य जो पुटु पियो मिले, कॾहिं क्षत्रिय जो पुटु, कॾहिं ब्राह्मण जो, ब्राह्मण वृत्तीअ वारो स्वभाव जी ॻाल्हि थो कयां, कोई क्षत्रिय स्वभाव वारो पियो मिले, त वारिस भी ओड़ो ई पियो मिले। उहो संत जेको बालक वॾो थी करे गद्दीअ ते पियो वेहे त उहो पंहिंजे स्वभाव जे अनुसार ई पियो गद्दीअ खे ऐं आश्रम खे हलाए। त असां ॾिठा आहिनि कि वॾा महंत, वॾा आश्रम, कंहिंजी सोच वाणे वारी, पैसो कीअं अची वञे, कंहिंजी सोच क्षत्रिय वारी, लड़ाई झगड़ो, प्रॉपर्टी बचाइण लाइ, आश्रम बचाइण लाइ राजनीतिअ में घुसण, कंहिंजी सोच ब्राह्मण वारी, शास्त्रनि जो अध्यापन, ऐं कंहिंजी सोच शूद्रनि वारी। त शूद्र भी आश्रम में वञे त कोई मना कोन कंदो, कलयुग आहे, पर हू आश्रम खे ओड़ो ई ठाहे छॾींदो पाण जहिड़ो। व्यापारी वेंदो त उहो पाण जहिड़ो ठाहे छॾींदो। त गृहस्थी उदासीन संतनि में हिकु सुठी ॻाल्हि त इहा आहे न, घटि में घटि संत जो पुटु ई संत थो ठहे।
हिकु पहलू इहो त आहे न, पर वरी बि मां चवंदुमि स्वभाव सां ई सभु कुझु थींदो आहे। संत जा बि पुट हुजनि त सभई हिकु ई स्वभाव जा थोड़ी हूंदा आहिनि। उनमें जो स्वभाव उहो हुजे संत जो, उहो मिले समाज खे त वधीक सुठो थींदो आहे। न त उहो बि ओड़ो ई ठाहे छॾींदो जहिड़ो पाण आहे। हिकु चुटकुलो ॿुधो आहे मां, हिकु ॾाढो वॾो जहाज पाणीअ जो हले पियो, उनमें व्यापारी वेठा हुआ ऐं ॿिया बि अलॻि अलॻि सवारियूं वेठियूं हुयूं। त हिकु ॾाढी वॾी मछली अची वई हिननि खे खाइण जे लाइ, वेहेल मछली ॾाढी वॾी थींदी आहे। त सभिनी सोचो ही त मछली सभिनि खे मारे छॾींदी, त हिनखे बुख लॻी आहे, जेके खाइण जी शयूं आहिनि इहे त वात में विझूंसि असां। त जेको हुननि वटि खाइण जी शयूं हुयूं, फल फ्रूट पैकेट सभु वेहेल मछलीअ जे वात में विधनि। पर थोरी देरि खां पोइ वरी मछली अची वई, त हिननि स्टूल कुर्सियूं इहे विधा, वरी मछली हली वई, वरी आई, हाणे त माण्हू ई बचा। त चिट ठाहिनि भाई कंहिंखे मोकिलियो वञे, जंहिंजो नंबर निकिरे उहो वञे। त हिकिड़े सिंधीअ जो नंबर निकिरी आयो, हुननि पकड़े करे सिंधीअ खे मछलीअ जे वात में विधनि, वरी मछली अची वई। त हाणे सभिनी सोचियो कि भाई ईअं त असां मरी वेंदासीं, हाणे असांखे हिमत करणी पवंदी, असांखे इन सां मुक़ाबिलो करणो पवंदो। त सभिनी हथियार खया, भाला खया, तीर खया ऐं उन ते हमलो करे उन मछलीअ खे मारे छॾियनि। सभु ख़ुशि थी विया। पर जीअं ई उन मछलीअ खे चीरियनि त छा ॾिसनि, उन मछलीअ जे पेट जे अंदरि उहो सिंधी काको टेबल कुर्सी लॻाए फल फ्रूट पियो थो विकिणे, ऐं जेके ॿ टे माण्हू ॿिया बि अंदरि फिटी कया हुअनि न, उन्हनि खे पियो विकिणे। व्यापारीअ खे त किथे बि मोकिलियो, हू व्यापार ई करणु शुरू करे छॾींदो। संत खे किथे बि मोकिलियो, संत पनो ॾेखारींदो, उते ई वेही रहंदो ध्यान में, प्रेम में। हा, संत अगर राजनीतिअ में वञे, संत स्वभाव वारो राजनीतिअ में वञे, देश जो कल्याण करे छॾींदो। ऐं थिए त पियो थो, आहे संत ई त आहे पंहिंजो प्रधानमंत्री, उहो बि संत आहे, यूपीअ जो मुख्यमंत्री। संत ॾिसो न, रिजल्ट तव्हां पाण ॾिसो न, तव्हां त हिते था रहो, यूपीअ में पतो कयो छा छा फर्क़ु आयो आहे। गुंडा राज ख़तमु पियो थो थिए ऐं देश में बि ख़तमु पियो थो थिए भ्रष्टाचार ऐं ॿिए ॻाल्हियूं। हिंदू थियण ते गौरव पियो थो महसूस थिए हींअर अॼु जे समय में। पहिरीं थोरी हो ईअं हिंदू सॾाइण में गौरव जी ॻाल्हि न लॻंदी हुई ॿियनि खे। त जहिड़ो स्वभाव हूंदो उनखे ओड़ी सीट मिलंदी त उनखे ओड़ो ई ठाहे छॾींदो। हर क्षेत्र में स्कूल जो प्रिंसिपल ठाहियो वञे त उहो पंहिंजे स्वभाव अनुसार स्कूल जो माहौल ठाहे छॾींदो। त स्वधर्म स्वकर्म कृष्ण भगवान हिनखे ज़ोर ॾिनो आहे। इन खां पोइ हाणे थोरो चैप्टर चेंज थो थिए 49 नंबर श्लोक में, इन सां जोड़े करे अचे थो। असक्त बुद्धि सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म सिद्धिं परमां संन्यासेन अधिगच्छति। हाणे थोड़ो टॉपिक चेंज तो करे, मूल टॉपिक खणी करे कृष्ण भगवान तो चए। हिन अध्याय जो नालो आहे मोक्ष संन्यास, मोक्ष संन्यास योग। माना संन्यास छा है, उन्हें ते तो अचे कृष्ण भगवान। कृष्ण भगवान चएस तो अर्जुन संन्यास योग इहो अथई
जंहिंमें नैष्कर्म्य जी सिद्धि प्राप्त थींदी आहे। हाणे नैष्कर्म्य छा आहे? हिकिड़ो असां ॿुधोसीं सहज कर्म, स्वाभाविक कर्म, वेद कर्म। ॿियो थींदो आहे निश्चित कर्म, न करण वारा कर्म ऐं करण वारा कर्म। नैष्कर्म्य जो अर्थ आहे कि कर्म करणो भी आहे पर मन सां न, जीअं रोल निभाइबो आहे तीअं। इनखे चइबो आहे नैष्कर्म्य। कर्म में अकर्म। कर्म त थिए पर इहो पूरो होश रहे कि गुण में पिया था वर्तनि। साक्षी थी वञे माण्हू, पंहिंजे पाण खे ॾिसे कि संसार हिकु बस माया जाल आहे, हुतां हूअ क्रिया थी थिए, मुंहिंजे द्वारा हीअ क्रिया प्रतिक्रिया थी थिए, मां उते जो उते ई आहियां। कर्म त करणो आहे। कर्म छॾे करे आलसी थी वेहण खे सिद्धि न चइबो आहे। सिद्धि उनखे चइबो आहे, नैष्कर्म्य सिद्धि, कि कर्म बि थिए पियो थो पर मन सां हू बिल्कुलु अलॻि आहे। छो त कर्म नाश थी वेंदा, क्रिया, पदार्थ, व्यक्ति, देश, काल, इहे सभु नाश थी वेंदा, पर असां हूंदासीं, स्वरूप सां असां हूंदासीं। राजा जनक जीअं सपनो ॾिठो हो कि मां दर भिटका पियो थो, पोइ जॾहिं निंड खुलियसि, सपनो टुटियो त ॾिठी, अरे मां त उते ई महल में ई आहियां, कोई कुझु कोन वियो आहे मुंहिंजो। पर राजा जनक सोच में पइजी वियो कि मूं जहिड़ो ज्ञानी कंफ्यूज कीअं थी वियो, सपने में मां भुलिजी कीअं वियुमि कि सपनो आहे, मां त उते उनखे पियो सच सम्झां। त ईअं त न आहे कि हाणे जंहिंखे सच पियो थो सम्झां इन में बि भुलियल ई हुजां मथां, थी इहो बि थो सघे, छो त ख़बर किथे थी पए, हुन में भुलियल हुअमि त ख़बर पई छा ॼण। ऐं जॾहिं हाणे हींअर बि ख़बर नथी पए, पर सपने में त ही हो कोन राजपाठ, त ही सच आहे या हू सच आहे, कंफ्यूज थी वियो, ही सच या हू सच। त ऋषि अष्टावक्र आयो, वो समझी वियो, वो हो पूर्ण ज्ञानी। उन चयईंसि न ही सच न हू सच, सच तूं आहीं, छो त तूं हुते बि वए ऐं तूं हिते बि आई, तूं सपने में बि हुए ऐं हींअर बि तूं आहीं। ये परिस्थिति मटिजी वेंदी, सभु चेंज थी वेंदो, पर तूं तॾहिं बि हूंदे। त तूं हुज ऐं कर्म कंदो रहो, कर्म में आसक्ति न करे छॾ कि मां ही कम थो कयां। हिकु भॼन आहे इहो, हलिया हलिया भागन वारा सतगुर जे दरबार में, हलिया हलिया भागन वारा दर्शन पाए नेम निभाए, कोई न तुझ कमकार के, कोई न तुझ कमकार के, हलिया हलिया भागन वारा सतगुर जे दरबार में।
मान लो रस्ते ते रस्सी पई आहे पर असांखे लॻे वो नांग आहे हाणे नांग थोड़ी देर खां पोइ ख़बर पई कि न उहा रस्सी आहे त भरम टुटी वियो हाणे मतलब वो नांग वारो भाई निकिरी वियो इहो साबित थी वियो कि हुते नांग कोन्हे वो भरम हो वो झूठ हो पर जंहिं ॾिठो छा उहो बि झूठो छा वो थोड़ी कूड़ आहे इन जो मतलब जिते भी भरम आहे उते सत्य भी मौजूद आहे अगर कोई लंघंदो ई न त न नांग आहे न रस्सी आहे ॿई कोन्हनि माया तॾहिं आहे जॾहिं कोई सत्य कोई साक्षी आहे ॾिसण वारो जेसिताईं आहे त राजा जनक खे इहो सेखारियो अष्टावक्र कि माया तॾहिं आहे जॾहिं तूं कोई ॾिसण वारो आहे साक्षी तूं कूड़ कोन आहीं ॾिसण वारो झूठ न आहे तू सत्य आहीं इन खे चइबो आहे संन्यास
संन्यास जी ॻाल्हि पे थी हले। कृष्ण भगवान चए थो इहा आहे उहा नैष्कर्म्य सिद्धि जेको पंहिंजो पाण खे ॾिसी थो वठे ऐं पोइ उन जे अॻियां बाक़ी जेके घटनाऊं थियनि थियूं से सभु माया ई आहिनि, सभु खेल आहिनि प्रकृतिअ जा। वो अभिनय तो करे, अभिनय समझी करे हले तो, वो समझी रहियो आहे मां नाटक करे रहियो आहियां। इहा आहे संन्यास जी परिभाषा। भॼण जी आवश्यकता कान्हे। अगर संसार माया है तो भॼण जी कहिड़ी जरूरत है? पोइ अगर रस्ते ते रस्सी पई आ पर या रस्सी ना है, नांग आ, और ये असांखे नांग लगे तो असांखे ईअं तो लगे रस्सी ना है, ये नांग आ, ऐं के जागरूक माण्हू खे पतो पइजी वियो कि ये रस्सी आ, त छा वो जागरूक माण्हू भॼंदो छा ॼण, डुक पाईंदो छा? इन मां इहो तात्पर्य तो निकिरे कि संसार भली माया है, अभिनय आ, इन खां भॼण जी कहिड़ी जरूरत है? अगर बस असांखे जागी वञणो आहे, असांखे समझी वठणो आहे कि मां वास्तव में केरु आहियां ऐं संसार जूं इहे क्रियाऊं छा आहिनि, छा थी रहियो आहे, इहो सभु भ्रम आहे। हिक रस्सीअ मां नांग पियो थो महसूस थिए, बस भॼण जी जरूरत कहिड़ी? इहो भॼण जो प्लान ही बेकार आहे, सिस्टम ही कि भॼ, संसार नरक जो द्वार अथई, संसार माया अथई, इन खां भॼ। न भॼूं छो? अगर पतो पइजी वञे कि भ्रम आहे त पाण लंघे वञूं न हुन में अटैच थियणो आहे, न भॼणो आहे। कृष्ण भगवान जो संन्यास इहो आहे। कृष्ण भगवान चए थो संन्यास जी ॻाल्हि मां तोखे ॿुधायां थो कि सन्यासी थींदो कीअं आहे, सन्यासी ठहिबो कीअं आहे। उन लाइ नैष्कर्म्य सिद्धि हासिल करणी पवंदी आहे। इहा ई कि कर्म त कंदो पर मन सां उहो हुन में अटैच कोन हूंदो, छो त क्रिया थींदी आहे प्रकृतिअ में, असां में काई क्रिया कोन थींदी आहे भीतर सां। प्रकृति में सभु थींदो आहे। जेको साक्षी थी ॾिसे थो उहो सन्यासी, पोइ त हुनखे काई चिंता कान्हे। हाणे उहा सिद्धि कीअं प्राप्त थिए? नैष्कर्म्य सिद्धि। नैष्कर्म्य सिद्धि माना उनखे परमात्मा मिली वियो, जेको कर्म में अकर्म थी रहे थो, कर्म करे थो पर फल जी चाहना नथो रखे, अहंकार भी नथो करे, कर्तापन भी न, हुनखे ख़बर आहे सभु ॿाहिरां पियो थो थिए, मां केवल निमित आहियां। भली मुंहिंजो रोल कहिड़ो भी आहे संसार में, उहो ॿियनि जे लाइ आहे। मूंखे होश हुअणु खपे कि मां वास्तव में कहिड़ो आहियां। रोल त संसार जे लाइ आहे। व्यापारी आहियां या संत आहियां या टीचर आहियां, कुछ भी आहियां, उहो संसार जे लाइ आहियां। मां वास्तव में इहो न आहियां। इहो बस जंहिंखे होश रहे थो उहो सन्यासी थी वियो। हाणे इन जा लक्षण जेके आहिनि उहो तो ॿुधाए कृष्ण भगवान। असक्त बुद्धि, पहिरियों लक्षण इहो आहे कि उन माण्हूअ जी बुद्धि किथे बि आसक्त कोन थींदी। न माण्हूअ में आसक्त थींदी, न पदार्थ में, न धन में, न पद में, न ॻाल्हियुनि में, किथे भी हुनजी बुद्धि आसक्त कोन थींदी। हू जेको आहे कर्मनि में लिप्त कोन थींदो, कर्म कंदो पर उनजी बुद्धि लिप्त कान थींदी, न परिस्थितीअ में, न वस्तुअ में, न व्यक्तिअ में। ये पहिरियों लक्षण आहे कि उनजी बुद्धि उहा हूंदी निर्लिप्त। हू पंहिंजे पाण खे वधीक टाइम ॾींदो, हू पाण सां वधीक आनंद में रहंदो। तव्हांखे असांखे ईअं लॻंदो कि त असां जहिड़ो ई त आहे, असां वांगुरु उथे वेही ॻाल्हाए थो, पर उनजे भीतर में कुछ ॿियो हूंदो हुओ। उहो शून्य में पंहिंजे आनंद में रहंदो हूंदो। ॿाहिरां हुन जो कर्म कोई भी तो थी सघे, ॿाहिरे कर्मनि सां असां न पहचाने सघंदासीं, पर अगर असांखे इहो खपे संन्यास, त असांखे पंहिंजी बुद्धीअ खे आसक्ति रहित करणो पवंदो, किथे बि फासे न वञी करे। माण्हू जी बुद्धि केॾो फासंदी आहे,
पंहिंजे जीवन काल में कॾहिं हिननि वटि फासंदी आहे, कॾहिं हुते, कॾहिं हुते, कॾहिं हुते। हिक में अगरि असांजी आसक्ति थी वञे परमात्मा में, त उहा भक्तीअ वारी बुद्धि थी वेंदी, भक्ति योग थी वेंदो। पर कंहिंमें बि नथी फासे, निर्लिप्त थी रहे, त उहा हीअ संन्यास थी वेंदो, ज्ञान वारो संन्यास। अहिड़ो संन्यासी कुछ न करे भी सब कुछ करे वठंदो, ऐं कुछ न करे भी सब कुछ करे वठंदो, ऐं सब कुछ करे भी कुछ को न कंदो, छो त हुनखे कुछ खपे ई कान्हे, वो पंहिंजे लाइ कुछ को न कंदो। हिकु भॼन आहे, न का सोच कहिजी, न का कहिजी परवार, बिना फौज धन जे आहिनि वो शहंशाह, बिना फौज धन जे आहिनि वो शहंशाह, झुके निज दर ते दुनिया ही सारी, झुके निज दर ते दुनिया ही सारी, हिते भी बहारी, हुते भी बहारी, हिते भी बहारी। ओ फकीरन सा प्यारा करे निस्बत यारी, संतन सा प्यारा सुख दुख खान्यारा, दरवेश प्यारा, सुख दुख खान्यारा, दरवेश प्यारा, आहिनि हू असांजे फक़िर जा तारा, सुमनतिन हमेशा गुज़रे उम्र सारी, सुमनतिन हमेशा हिते भी बहारी, हिते भी बहारी। फिक्र खे मिटाए जिक्र कन सदाई, फिक्र खे मिटाए हर हाल में हो शुक्र कन सदाई, हमेशा निरन में नाम जी कुमारी, हमेशा निरन में नाम जी कुमारी, होते भी बहारी, होते भी बहारी, होते भी बहारी, होते भी बहारी। संन्यास जी विधि पे तो ॿुधाए कृष्ण भगवान कि जंहिंजी बुद्धि आसक्त नथी रहे किथे भी,
पंहिंजे पाण मां ई जेको प्रसन्न आहे। ॿियो आहे विगत स्पृह। स्पृह जो अर्थ आहे इच्छा, आवश्यकता। हिक त इच्छा थींदी आहे जंहिंजी कॾहिं पूर्ति थींदी कोन। हिक इच्छा पूरी थींदी त ॿी पैदा थींदी। पर माण्हू त इहो चवंदा आहिनि न कि आवश्यकता त भाई ज़रूरी आहे। मकान बि खपे, रोटी बि खपे, कपिड़ा बि खपनि। उन में बि लंबी लिस्ट ठाहे छॾींदा माण्हू। हे बि खपे, उनखे चवंदा आवश्यकता। गाॾी बि खपे, कार बि खपे, 50,000 महीने जो ख़र्च एतिरो हर महीने बि खपे, इनखे आवश्यकता था चवनि। हे बि खपे, भाई ज़रूरत आहे न, ईअं चवंदा भाई ज़रूरत त आहे न भाई, वधीक इच्छाऊं कान्हनि असांजूं। पर जेके आवश्यकताऊं आहिनि वो ॾिसीनि त 2 लख बिल हुनजी आवश्यकताऊं जो टोटल। त कृष्ण भगवान चए थो जेको आवश्यकता खां बि मुक्त आहे उहो सन्यासी, जेको इहो बि बहानो नथो करे कि आवश्यकता, मुंहिंजी आवश्यकता बस पूरी कर। विगत स्पृह, स्पृह खां मुक्त आहे जेको आवश्यकता खां, जेको आवश्यकता में बि मजबूर कान्हे। खुशी न आए जी वय जो न गम, मालिक सां मिलण जो रुगो हिकिड़ो ई कम आहे। ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे भाई, पर अहिड़े जो अगरि दर्शन बि थिए असांखे अहिड़े संत सन्यासी जो, तब असांजा धन भाग। कृष्ण भगवान ॿुधाए थो अर्जुन खे कि तूं सन्यासी तो ठहण चाहीं न, त सन्यासी हिनखे चइबो अथई। तूं बाक़ी छा पियो सम्झे कि लड़ाई न करण खे सन्यास चइबो आहे। बस तूं हितां हली वेंदे आराम सां भिक्षा वठी करे गुजरान कंदे, पोइ धीरे धीरे उते बि ग्रुप ठाहे छॾींदे, स्वभाव केॾां वेंदो। तूं उते बि ग्रुप ठाहींदे, उते बि दादा ठही वेंदे, उते बि प्रवचन ई कंदे, छा कंदे? तुंहिंजो स्वभाव थोड़ी चेंज थी वेंदो। अगरि सन्यासी तूं सम्झी थो त मां तोखे ॿुधाए थो, ऐं तो पुछो बि आहे सन्यास कंहिंखे चइबो आहे, त सन्यासी ही अथई जेको आवश्यकता खां बि मुक्त आहे। विगत स्पृह। ॿियो आहे जितात्मा, जंहिं पंहिंजे शरीर खे बि जीते वरितो हुजे। शरीर खे जीतण जो अर्थ आहे कि शरीर खां जेको कमु वठणो आहे उहो कमु असां वठूं, पंहिंजे शरीर खां। असांखे लॻे कि सत्संग आहे, वञणु खपे, त पंहिंजे शरीर खे चऊं हल वठी हल मूंखे। शरीर खे रथ चयो वियो आहे भगवत गीता में, ही रथ आहे। ऐं हिन जो सारथी आहे मन ई भॼी वेंदो अथव। जीअं ड्राइवर भॼी वेंदो आहे न, गाॾी त बीठी आहे पर ड्राइवर थोरो वियो आहे चांहि पीअण, ऐं हुनखे ॻोल्ही साणे, ऐं उहो ई चवंदो आहे नथो अचां, मींहुं थो पए। त असांजो जेको शरीर आहे न, इहो इन जो सारथी गुम हूंदो आहे अधिकतर मन। जितात्मा उहो आहे जंहिंजो सारथी वेठो आहे, 24 कलाक ड्राइवर वेठो आहे। गाॾी बि शरीर बीठी आहे, जेॾां वञणु चाहे शरीर जे द्वारा वञे। माना उहो ई करे सघंदो जेको शरीर खां अलॻि थी चुको हूंदो। ॾाढो ॾुखियो आहे भाई। शरीर खे बुखार थींदो आहे पाण खे, त औकात ख़बर पइजी वेंदी आहे पाण खे न। थोरो बुखार थींदो आहे, सॼो ज्ञान ध्यान गुम। केॾा वियो ज्ञान, ॿियनि खे पिया ॿुधायूं, उपदेश पिया ॾियूं। ओॾी महिल बि असांखे इहो ज्ञान अची वञे न कि असां में कुझु आहे ई कोन्हे। असां वटि बल पंहिंजो कुझु कोन्हे, सभु कुझु मालिक जो ई बल आहे। असांखे उहो ई कराईंदो आहे, उहो ई कंदो आहे। तब असांखे इहो बुखार बि शिक्षा ॾेई सघे थो, अहंकार टोड़े सघे थो। बुखार कंहिंखे जीअं थींदो हुजे, तव्हांखे कॾहिं थियो हुजेव त पतो पइजी वेंदो हूंदव न कि ज्ञान संभालियूं या शरीर संभालियूं, शरीर खे संभालियूं या पंहिंजो पाण खे संभालियूं, या जिनखे ॿुधाईंदा आहियूं उहे न भॼी वञनि उन्हनि खे संभालियूं। इहे सभु छॾाइजंदो आहे, ऐं छॾाइजे त सुठो।
असां पंहिंजे हुन में पहुची वञूं असली औकात में स्वरूप में तब सुठो। उनखे जितात्मा चइबो आहे कि हाणे जंहिं शरीर खे बि कंट्रोल करण जंहिं सिखी वरितो, बुखार में भी जेको उहो कान्हे, पंहिंजे उनजो आनंद घटि कोन थियो आहे जंहिंजो, उनखे चइबो जितात्मा। बस इहे ॻाल्हियूं आहिनि। संन्यासेन परमम नैष्कर्म्य सिद्धिम। ऐं ही त सिर्फ़ु हिकु श्लोक में लक्षण आहिनि। इहो चैप्टर हलंदो त इन ते ॿिया श्लोक ईंदा। सन्यासी कहिड़ो सन्यासी? ज्ञान योग जो सन्यासी, उनजा कहिड़ा लक्षण, कहिड़ियूं ॻाल्हियूं, उहे सभु असां हिन में ॿुधंदासीं। अॼु हिते सत्संग खे वधाइण था ॾियूं। उनखे त चइबो आहे नियत कर्म। उहो त आहे प्राप्त कर्म। अर्जुन जे अॻियां युद्ध जेको साम्हूं बीठो आहे त इहो हिनखे नियत कर्म चयो वियो आहे, हिनखे प्राप्त थियो आहे। हिनखे शौक़ु न हो, पर हिनजे अॻियां परिस्थिति अहिड़ी ठही आई आहे कि हिनखे युद्ध करणो पए थो। त तीअं ई अनेक कर्म अहिड़ा थींदा आहिनि जेके असांखे करणा पवंदा आहिनि, ऐं ख़ासि कर स्त्रीअ खे, मायुनि खे, त उहे त स्वीकार कयो। उनखे धीरे धीरे स्वधर्म ठाहे छॾियो, स्वकर्म ठाहे छॾियो थोरो थोरो। बाक़ी त तव्हां समझदार आहियो। हाँ, आखिरी में तो वो सब आसक्ति छॾणी पवंदी आहे। आखिरी में अगर आसक्ति भगवान में आहे तो वह थी वही भक्ति, वह भक्ति मार्ग थी वियो। आसक्ति आहे कथा में तो भक्ति, आसक्ति आहे के संत में, के महापुरुष में, तो वह सुठी आसक्ति आहे। वह भक्ति मार्ग, वह परमात्मा सां जोड़ण वारी आसक्ति आहे न, त उहा पोइ छुटी त उहा बि वेंदी। जॾहिं परमात्मा मिली वियो त इहा आसक्ति त छॾणी पवंदी, छुटी वेंदी, ऑटोमेटिक छॾाइजी वेंदी। आखिरी लक्ष्य त उहो आहे परमात्मा। सभु आसक्ति छुटंदे छुटंदे हिकु बि आसक्ति न बचंदी, परमात्मा। ऐं उहो ई त सार आहे, फल त उहो ई आहे आखिरी। जेसिताईं वो परमात्मा न मिले तेसिताईं ही आसक्ति सुठी आहे। सत्संग सां आसक्ति, संत सां, भगवान जी कथाउनि में आसक्ति, इहा सुठी आहे। ठीक है। बोल श्री कृष्ण भगवान की।